जे अख मजा मख जे मथे जेतिरो ओढ़ो अल्लाह जे खौफ में वही पियो। अल्लाह जी बेनियाज़ी में पंहिंजे गुनाहन के याद करे, पंहिंजे खताउन के याद करे, एतिरो को लुढ़क वयो जीअं मख जो मथो हूंदो आहे। मख ॾिठी अथव, मख जो मथो ॾिठो अथव केॾो वॾो हूंदो आहे। बस जे एतिरो ॻोढ़ो अल्लाह जे खौफ में निकिरी पवे त इन्हे माण्हू तो क़यामत जे ॾिहाड़े जा अज़ाब माफ़ थी वेंदा। ऐं अजीब ॻाल्हि आहे, हदीस में ईअं कोन आयो आहे त रोज़ ॻोढ़ो ॻाड़े, ईअं कोन आयो आहे त महीने में ॻोढ़ो ॻाड़े, ईअं कोन आयो आहे त 5 महीने ॻोढ़ो ॻाड़े। हदीस जा लफ़्ज़ आहिनि बस हिकिड़ो ई भेरो जे उन जे अख मंझा मख जे मथे जेतिरो ॻोढ़ो निकिरी पियो त क़यामत जे ॾिहाड़े में हर अख रोंदी पर इहा अख खिलंदड़ हूंदी। रब करे छॾियो इहो मख जे मथे जेतिरो ॻोढ़ो बि असांखे नसीब थी। चओ अल्लाह 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 अल्लाह। हजरत मालिक बिन दीनार तो फरमाए त मां 100 दीनार सोन जा 100 दीनार सोन जा अल्लाह जे रस्ते में खैरात कया। उन्ने खां मूंखे हीअ ॻाल्हि वधीक प्यारी आहे जो सिर्फ़ हिकिड़ो लुढ़क मुंहिंजे अख मां वही पवे। 100 दीनारनि जी खैरात हिकु पासे, पर इन लुढ़क जो मुल्ह अञा महांगो। हदीस पाक में मुझे सोने हबीब फरमायो ही त मख जे मथे जेतिरे लुढ़क जी ॻाल्हि ॿुधई, पर ॿी रिवायत में आ साईं फरमाइनि था माण्हू अल्लाह जे खौफ में एतिरो रुनो जो सुईअ जो सोराख जेतिरो थींदो आहे। सुई जो सोराख ॾिठो जंहिंमें धाॻो विझबो आहे, इन सुईअ जे सोराख जेतिरी चेहरे जी चमड़ी पुसी पवेसि, इन तो दोज़ख जी बाहि रब माफ़ करे छॾींदो। छाजेला ॻोढ़ो वहे पंहिंजे के दर्द पंहिंजे सूर जे करे न, के बीमारी जे करे न, के दुनिया जे मक़सद जे लाइ न, पर अल्लाह जे खौफ में रुनो। व अम्मा मन खाफ मकाम रब्बी वनहन नफ्स अनिल हवा फइन्नल जन्नत हियल मअवा। ओ माण्हू जेको इन खौफ में रुनो त मां पंहिंजे अल्लाह जे अॻियां हाज़िर थींदुसि, रब जे अॻियां पेश थींदुसि, रब जे हुजूरी में बीहण जे खौफ खां ॾिनो ऐं पंहिंजे नफ्स खे बुरायुनि खां रोकई। साईं था फरमाइनि त जन्नत इन्हे जी जाइ आहे। क़ुरान जो फ़ैसिलो आहे, रब जे कलाम जो फ़ैसिलो आहे त जन्नत इन्हे जी जाइ आहे जेको अल्लाह जे खौफ में ॾिनो ऐं पंहिंजो पाण खे गुनाह खां बचायई।